इन शारात वेठल धरती जा खैरतमंद फर्जंदो शहरियो सहाफियो नौजवान भावरो मुख्तलिफ तंजीमुनि जा अगवानो अस्सलाम वालेकुम जीए सिंह जीए साईं जीएम सैयद मां अवां के क़ौमी सलाम ऐं खराज पेश करण आयो आहियां। बलूचिस्तान का ईंदड़ ऐं पंजाब ईंदड़ शहरा ते तव्हां 19 अप्रैल खां वठी यकजहती जे लाइ बबरलो सां गॾु वेठा हो। रते देरे जी वेझी तारीख़ जे बहादुर किरदार शहीद बशीर खान जे कोठ जा ऐं शहर जा भाउरो ही जेका केनालन के खिलाफ तहरीक आ, ही जेका जमीनुनि के खिलाफ तहरीक आ, ये हक कानून फितरत ऐं असांजे बका जी जंग। असां पंजाब जो पानी नथा घुरऊं, असां पख्तूननि जो पानी नथा घुरऊं, असां बलोचन जो पानी नथा घुरऊं, पर पंजाब वडो भाव जे वडो भाव हक कानून के न मञींदो आ तो वो चवंदा आहियूं असां सिंधी तड़े भड़वे भाव को खट खाई पंजाब पाकिस्तान जे हिन फेडरेशन में भाव न फोड़ू लुटेरे जो नालो ऐं 17 सालन में ज़रदारी ऐं बिलावल सिंध लुटाईंदड़ ऐं फोड़ू ऐं कातिल टोले जो नालो जेको माण्हू पंहिंजे माउ जे खून जो फरियादी न थे, जेको थञो न मल्हाए अहिड़ो को धोखो न थींदो न थियो जेको 46 टेम्परेचर में कोट पाई बीठो आहे ॼणो पिण सां पाण स्विट्जरलैंड में सॼा माण्हू मानी नथा खाई सघनि। तव्हां सॼे माण्हुनि खे बुखियो ऐं पेनू भराइण घुरियो आहे, सिंध तव्हांजे ख़िलाफ़ मज़ाहिमत कई आहे त दरिया खपाईंदे सिंध पादर खयो आहे आसिफ ज़रदारी जे ज़ुल्म जे ख़िलाफ़। इस्लामाबाद में बैठल लुटेरो ये तहरीक MRD ना है, इस्लामाबाद में बैठल फोरू ऐं कातलो ये तहरीक न खपे ऐं खपे जो जेको नारो गड़ी खुदा बख्श में चोर चोर जे पुट जेके मुमताज भुट्टो चवंदो हाकू डाकू डाकू का बेटा डाकू का बेटा त हे गड़ी खुदा बख्श जी खपे न खपे डाकू नारो नाहे। हे सिंध जे बच्चे बच्चे जे ज़बान ते आयो आहे त पंजाब तोसां जहिड़ो तेगर हिन आवाज़ के बुधो असांजे ज़मीनुनि ऐं दरिया ते कब्ज़ो छॾियो। आसिफ ज़रदारी लाइ पुट खे वज़ीर आज़म करण जो पेट में सूर आहे। असांजो सीने असांजे गैरत ज़मीर ऐं दिमाग़ में दर्द आहे त असां 7 करोड़ ज़िंदा माण्हुनि ऐं असांजे ईंदड़ नस्ल जे जियापे जो अल्लाह ताला नालो सिंधु दरिया इन देवता दरिया जो तहफ़ुज़ तो केड़े पुट प्यारो आहे अहिड़ियुनि कुर्सियुनि खे त माण्हू तुक हणंदा आहिनि। शहीद अल्लाह बख्श सुमरे शहीद वज़ारत प्राइमर ऑफ सिंध जो उहिदे खे तुक हणी फिटी करे छॾियो, सिंध सां गॾु बीठो। डिजिटल शहीद आसिफ ज़रदारी ते 2 सालन जे वज़ीर आज़म शिप वठण जे लाइ बिलावल खे वज़ीर आज़म बणाइण लाइ 7 करोड़ सिंधियुनि जो जियापो ख़त्म पियो कराई त कैनाल समूरा
सिंधु ते धाणो ठाणो ऐं असां जस्ता पेश कयूं सभिनी सियासी समाजी पार्टियुनि खे जिन हिन सिंध जी बका जी जंग में साथ ॾिनो आहे ऐं इहो वचन आहे त जेसिताईं जे चेयरमैन साहब त नोटिफिकेशन न ईंदे ज़रदारी नोटिफिकेशन भले वकील फ्री बशीर खान कुरैशी जा आशिक साईं जीएम सैयद या अमल में हूंदासीं इहो असां तव्हां सां वाइदो था कयूं पिया हू पंहिंजा हुरबा हलाइनि था पिया मगर वापारी ऐलान कयो जीअं ज़रदारी साइन कयो जीअं सिंध वारा उन टाइम में असां जीअं सिंध मुआज़ ऐं ॿियूं कॉन्फ्रेंस जमायतनि आवाज़ उथारियो त ही जेको इक़्तिदार वठी आया आहिनि इहे असांजी कान करे पोइ इक़्तिदार वठी आया आहिनि तॾहिं ख़बर पई त दरिया असांजो खपाए शुरू कयासीं तव्हांखे यादि हूंदो हिते अॻियां मोरी ते असां जेको आहे त ही दरियाव असां कंहिं बि सूरत में न ॾींदासीं छके नाल असां कंहिं बि सूरत एफआईआर कराइण शुरू कयूं पर अॼु ख़ुशी थी थिए पई त सिंधी क़ौम असां सां गॾु आहे केनालनि वारे मामले ते असां सां गॾु आहे जिते वञूं राज चैन खऊं राति असांजो चेयरमैन जीअं समाज मोहतरम रियाज़ अली साहिब जो बबर लो हिते बाईपास ते हुते सुतो आहे सुबुह असां उथिया उहो जलसो अटेंड कयोसीं शिकारपुर जेको आहे त उहो अटेंड कयोसीं कंदकोट उहो आहे वञूं था त इहो ई मिलंदो आहे इहा ई लानत आहे इहा ई घोड़ा त केनाल जाऊं तो तव्हांजा मयारी न थींदासीं ऐं जेको मयारी थींदो उनखे छॾींदासीं बि कोन उन जे गिची में ईअं ई ॻारो विझंदासीं वाका करण वस मूं ॿुधण कम बरोच जो हे बरोच सभु ॿुधी आया आहिनि असांजे सॾ ते तव्हांखे असां सलाम था पेश कयूं तव्हां सां असां गॾु हूंदासीं हीउ दरिया जो मसइलो आहे इंशाअल्लाह खटंदासीं वरी जीअं सिंध वारा साईं चएम से ॿियो फ़िक्र खणी ॿी तव्हांजी एजेंटे खणी ईअं एजेंडा खणी ईअं ई असां रोडनि ते हूंदासीं ईअं ई रस्तनि ते हूंदासीं ईअं ई तव्हांजे इश्क में पिया घुमंदा वेंदासीं जेसि ताईं असांजो जेको अहम मक़सदु आहे साईं जीएम साहिब जो पैगाम आहे जेसि ताईं उहो पूरो नथो थिए पियो ये सिंधु गुरेती हक असांजो सिंधु ते धाणो